साईं ॾिसो नी हे ये असांखे इंडस्ट्री वारा नथा रखनि तूं उन्हनि जो नुक़सानु आहे। साईं ये भला नुक़सान कीअं आहे हिननि जो मतिलबु कीअं? साईं ॾिसो अगरि मूंखे रखनि एक्टिंग में चांस ॾियनि अगरि त इहे शाहरुख़ खान वारा सलमान खान वारा आमिर खान वारा करीना खान वारा रवीना खान वारा सभु इहे पोइ करे सघां पोइ साईं ये करीना रवीना ये खान ना आहिनि खान ना आहिनि ये। साईं 2-3 महीना बीहो तव्हां इहे सभई करीना कमीना इहे सभई आचारी कपूर खान हूंदा असां खान होशियार हा तूं होले होले रख न कदम बलम तूं होले होले टुई 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 ॾिसो शशिका आहे नी असांजी शशिका शाहरुख़ खान जे टक्कर ते आहियो असां चांस ॾिठो मिले तूं होले होले रख न कदम बलम साईं तव्हांजी नज़र में का कवाई छोकिरी आहे? साईं मां भला जा पढ़ो आहे छा मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां इहो भला छो था पुछो? इहो छो जो असांजो साईं चौथी शादी जो इरादो आहे हा हा साईं तव्हां 3 शादियूं अॻु में थियल आहिनि पोइ बि चओ था चौथी कयां वॾा किना साईं असांजी हिकिड़ी बि कान थी थिए।